नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में नादरा अमले जी मुबीना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॻोठ मुराद चांग जे रवासिन औरतन ज़ाहिदा चांग शबनम बबड़ो जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हिननि दाईंदे चयो त ग़रीब मिसकीनयूं नादरा कंडियारो जे अमले ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हिननि चयो त हू शनाख्ती कार्ड ठाराइण लाइ नादरा ऑफिस वयूं त उते जे अमले साण सां अडंगो रवैयो इख्तियार करे खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियो। नादरा अमले जे अहिड़े नाइंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाज करे दाही रहिया आहियूं। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां नादरा ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं, पर खेनि शनाख्ती कार्ड ठाहे न ॾिनो पियो वञे। हिननि चयो त नादरा अमलो मनपसंद माण्हुनि खे टोकन ॾिए थो। ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं कतारनि में कार्ड जे टोकन जे लाइ बीह ख़ाली वापसि मोटी वञनि था। हिननि मुतालबो कयो आहे त नोटिस वठी नादरा कंडियारो जे अमले ख़िलाफ़ कदम खयां वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।